लखी गुलाम शाह थाने जी हद में बदमनी चोट ते चढ़ी वई चोरियूं धाड़ा फुरूं रोज जो मामूल बनियल आहिनि। सखर लाड़कानो क़ौमी शाहरा ते फाटक नंबर 1-2 जे विच में गुज़िरियल राति नामालूम हथियारबंदनि फुरूं तहरीक लबेक पाकिस्तान जे अॻुवान एहसान अमन चन्नो ऐं संदसि मारोट खे यरगमाल बणाए खंयसि मोटरसाइकिल 3 मोबाइल फोन ऐं हज़ारे रुपया रोक फुर करे फरार थी विया। अहिड़े वाक़े जे इतला बाद तहरीक लबेक पाकिस्तान जा अॻुवान वॾे अंग में थाणे ते पहुची विया। वाक़े जो केस दाख़िल न थियण खिलाफ़ अॻुवाननि थाणनि ते साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते एहतिजाज कंदड़ अॻुवाननि इसरार अहमद अबड़ो, मौलाना असदुल्ला भुट्टो, मौलाना उबैदुल्ला बिरोई, मौलाना अब्दुल्ला रज़वी, शाहनवार भुट्टो, एहसान अली चन्ना, हाफिज़ अकबर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त लखी तालके में बदमनी चोट ते चढ़ी वई आहे। फुर धाड़ा चोरियूं रोज़ जो मामूल बनियल आहे। गुज़िरियल राति नामालूम हथियारबंद फोरू असांजे नओं देरो जे अॻुवान एहसान चन्ना खां मोटरसाइकिल 3 मोबाइल फोनूं ऐं हज़ारे रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। अॻुवाननि चयो त लखी गुलाम शाह पुलिस फुर बावजूद बि असांखे को बि सहकार न पई करे ऐं केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद बि फुर थियल सामान वापसि नाहे कयो वियो। हिननि चिता ॾींदे चयो त 72 कलाकनि अंदरि असांजी अॻुवाननि एहसान अली चन्ना खां फुर थियल सामान वापसि न थियो त सखर लाड़कानो क़ौमी शाहरा ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणंदासीं ऐं रोड ब्लॉक करे छॾींदासीं। जी